सकरन जे ॻोठ माड़ी जलबाणी वाक़े में शहीद थींदड़ चईं बेगुनाह ॻोठाणनि सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ गॾु आहे। असां सम्झूं था त जेके बि ज़िम्मेवार आहिनि, जिन ग़लति फ़ैसिलो कयो आहे या करायो आहे, उन्हनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई थियणु घुरिजे। वाक़े में जेके ॻोठाणा शहीद थिया आहिनि, उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआगू आहियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन ॾुखोयल ख़ानदान सां गॾु आहे। इहा ॻाल्हि PTI लेडीज़ विंग जी अॻुवाण मिस नाज़िश दस्तगीर, मिस दीबा सहर, मिस खुशबू कशिश ख्वाजा ऐं मिस अकीला रिज़वान ख़ानदादा शहीदनि जे तॾे ते संदनि वञुनि ऐं मारुनि सां ॾुख वंडण वक़्तु चई। हिननि चयो त असांजी पार्टीअ जो मंशूर बि ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु आहे। असां अवां सां न सिर्फ़ु ॾुख वंडण आहियूं पर अवां खे इहो पैगाम बि ॾियणु आहियूं त ज़िंदगीअ जे कंहिं बि मोड़ ते कंहिं बि क़िस्म जी ज़रूरत पवे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं माउरूं ऐं भेनरूं अवां सां गॾु बीहंदियूं। होॾां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण हलीम आदिल शेख पिणु कराची मां जारी कयल बयान में माड़ीअ जे शहीदनि सां हमदर्दीअ जो इज़हार कंदे वाक़े जी सख़्त मज़म्मत कई आहे ऐं मुतालबो कयो आहे त ॼाणायल वाक़े में सिधी तरह या अणसिधी तरह जेके बि हथ मुलविस आहिनि, उन्हनि खे न सिर्फ़ु ज़ाहिर कयो वञे पर उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई पिणु कई वञे।